दृशिका अडवाणी खे ऑन पब्लिक डिमांड मूंखे पयूं चिठियूं अचनि त दृशिका खां भाई हिकिड़ो राग ॻारायो त तंहिं करे दृशिका अडवाणी तव्हांजे अॻियां पेश कंदी मास्टर चंद्र जो लिखियल। मास्टर चंद्र जो जन्म ॾींहुं पिण मल्हायो वियो हो कल्ह, त अॼु असां बि उन्हनि खे यादि कंदे दृशिका खे चवंदासीं त उन्हनि जो ई लिखियल गीत पेश करे। ही गानो मां ख़ासि दादा खे डेडिकेट थी कयां बिकॉज़ कल्ह पहिरियों प्रोग्राम हो मुंहिंजो जंहिंमें हू मूंखे न पिया आसीस न ॾिनो ऐं उते न हुआ, त इन करे ही गानो ख़ासि हुननि लाइ। छोड़े जाड़ी है रही मारू वरन हर वारन जी कुंजुड़ियों में खबर मुझे मारून जी कुंजुड़ियों में खबर मुझे मारून जी मुझे मारू वरन हर वारन बूंदी
दृशिका मां हिन गाने जे बारे में कुझु शेयर हाँ हिन गाने जे बारे में मां कुझु शेयर कंदसि तव्हां सां। हिकु पार्टी ते असां वियासीं, मां मातचंद जी धीअ आहियां। पोइ हिकिड़ो मिस्टर पुनवाणी हो, मूंखे इंट्रोडक्शन कराई पंहिंजे नुंहं सां। चई हू जेको रिकॉर्ड भॻल कोन हो मुंहिंजे ग्रामोफोन में पियो आहे, उनजी हीअ धीअ रही, उन जो रिकॉर्ड आहे। छा मूंखे शेयर कयईं, चई मुंहिंजो ग्रामोफोन ख़राबु थी वियो हो, मूं ठहण लाइ ॾिनो ऐं भुल में ही रिकॉर्ड मुंहिंजो ॾियो मूंखे ख़बर, उन में अची वियो ऐं उते वरी वियो त पोइ माना जॾहिं वापसि आयो त इहो रिकॉर्ड टुटल हो, अॼु ॾींहं ताईं मुंहिंजे घर में पियो आहे। उहो टुटल रिकॉर्ड बि हुन फिटी करणु न चाहियो, माना हुनखे एॾो इहो पसंदि हो।